अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम व इन्न मिनहुम लफ़रीक़न यल्वूना अलसिनतहुम बिलकिताबि लितहसबूहु मिनल किताबि वमा हुवा मिनल किताब वयक़ूलून हुवा मिन इंदिल्लाह वमा हुवा मिन इंदिल्लाहि वयक़ूलून अलल्लाहिल कज़िब वहुम यअलमून। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अणा गणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला यहूदिन ऐं नसरानुनि जे माली ख़बासतुनि खे बयानु फरमाईंदे फरमायो हो त मुआहिदो करे बि टोड़े वेंदा आहिनि, कूड़ो कसम बि खणी वेंदा आहिनि, थोरे माल जे बचत ऐं लालच में अची करे। अल्लाह तबारक व तआला इन इहे जुर्म जी सज़ा 5 शयुनि सां बयानु फरमाई गुज़िरियल आयतुनि में। हिकु त फरमाई त उन्हनि जो आख़िरत में कोई हिसो कोन्हे, जन्नत जो नेमतूं उनखे कोन मिलंदियूं। ॿियो वला युकल्लिमुहुमुल्लाह, अल्लाह ताला उन्हनि सां शफ़क़त ऐं मोहबत वारो कलाम कोन कंदो। नंबर 3 वला यंज़ुरु इलैहिम यौमल क़ियामह, अल्लाह ताला नज़र रहमत उन्हनि ॾे न फरमाईंदो, कावड़ ऐं गुस्से जे नज़र सां ॾिसंदो। वला युज़क्कीहिम, नंबर 4 गुनाहनि खां पाक ई न कंदो उन्हनि खे जो जन्नत जा हक़दार थियनि, जन्नत में वञनि। नंबर 5 वलहुम अज़ाबुन अलीम, उनखे दर्दनाक अज़ाब मिलंदो, ॾुखाईंदड़, विख विख ते सूर ऐं दर्द वारो अज़ाब। पोइ इन्हनि यहूदियुनि जे ख़बासतुनि खे बयानु कंदे कंदे इन ई रब्त सां अॼोकी आयत जे अंदरि उन्हनि जी हिकिड़ी ॿी ख़बासत बि बयानु कई वई आहे, जेका हू ज़िबानी तौर ते तौरात खे या इंजील खे पढ़ंदे ज़िबान मरोड़े करे लफ़्ज़ उबता सुबता करे कढंदा हुआ, या लफ़्ज़ त सिधा पढ़नि पर उन जो माना ऐं मतिलबु वरी अहिड़ो मरोड़े सरोड़े पेश कनि, पोइ माण्हुनि खे चवनि त इहो ई लिखियलु आहे किताब में, हालांकि उहो लफ़्ज़ पढ़ियल बि उन्हनि जो पंहिंजे तरफ़ खां मरोड़ियल हुजे, उबतो सुबतो थियल, ऐं उन जो तफ़सीर ख़ुलासो मतिलबु बि पंहिंजे तरफ़ खां मिलावट थियल हुजे। माण्हुनि जा बयानु कंदा जीअं माण्हू सम्झनि था इहो बि तौरात में लिखियलु आहे, इहो बि इंजील में लिखियलु आहे, हालांकि उहा ॻाल्हि तौरात इंजील जी न हूंदी आहे, इहे अल्लाह ताला ते कूड़ हणंदा आहिनि। इन्हनि जे इन इहा ज़िबानी ख़बासत खे बयानु कंदे अल्लाह ताला फरमायो व इन मिनहुम, इन्हनि यहूदियुनि मां लफ़रीक़न, हिकिड़ी जमात, हिकिड़ो टोलो अहिड़ो आहे, यल्वूना अलसिनतहुम बिल किताब, किताब खे पढ़ण वक़्तु पंहिंजे ज़बान खे मरोड़ींदा आहिनि, माना लफ़्ज़ ई थोरा टेड़ा करे, थोरा उबता करे, थोरा ग़लत सलत करे पढ़ंदा आहिनि। लितहसबूहु मिनल किताब, जीअं ॿुधंदड़ माण्हू सम्झनि त इहे बि किताब में ई आहिनि, माना तौरात में ई इहे लफ़्ज़ ईअं ई लिखियल आहिनि, या हुन जो माना मतिलबु ईअं ई लिखियलु आहे, वमा हुवा मिनल किताब, हालांकि उहो किताब में ईअं लिखियलु न हूंदो आहे। वयक़ूलून हुवा मिन इंदिल्लाह, ऐं उहे चवंदा आहिनि त इहो अल्लाह ताला जी तरफ़ खां ईअं लिखियलु आहे, ख़ुलासो मतिलबु अल्लाह ताला जी तरफ़ खां इहो ई बयानु थियलु आहे। वमा हुवा मिन इंदिल्लाह, अल्लाह ताला फरमायो हालांकि इहो मतिलबु इहो लफ़्ज़ बि असांजे तरफ़ खां न हूंदो आहे। वयक़ूलून अलल्लाहिल कज़िब वहुम यअलमून, ऐं उहे चवंदा आहिनि अल्लाह तबारक व तआला ते हिकु कूड़ी ॻाल्हि, कूड़ हणंदा आहिनि अल्लाह ताला जे ज़ात जे तरफ़ खां, त अल्लाह ताला ईअं बयानु कयो आहे वहुम यअलमून, क़ुरान तो फरमाए हालांकि उहे
ॼाणींदा बि हुया त ईअं किताब में लिखियल न आहे। मां ॼाणी वाणी लफ़्ज़ मरोड़े माण्हुनि खे रुॻो चयो आहे त इहो किताब में लिखियल। अल्लाह ताला जे तरफ़ खां इन आयत जो मतिलबु इहो न आहे, पर मां माण्हुनि खे ईअं चयो आहे। इहा ॻाल्हि ॼाणींदा त किताब में ईअं न आहे, पर हणंदा अल्लाह ताला जे ज़ात जे मथां। हाणे इहो थी पियो ॼाणी वाणी अल्फाज़नि खे ग़लति पढ़णु, ॼाणी वाणी कंहिं लफ़्ज़ जी माना ऐं मतिलबु ग़लति बयानु करणु, इहा यहूदनि जी सिफ़त आहे। तिलावत बि हिकिड़ी आयत कई वई, 77 नंबर आयत सूरत आल इमरान जी, न 78 नंबर आयत। इन आयत जे मथां जॾहिं ज़ाहिरी तौर ते नज़र रखीसीं त अल्लाह तबारक व तआला ॼण त इहा ॻाल्हि ॿुधाई त उन दौर में यहूदी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे सिफ़तुनि खे लिकाइण जे लाइ त घणो कुझु लिकायो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जूं निशानियूं, सिफ़तूं, क़ौम, कबीलो, नालो, ख़ानदान, अबो अम्मा सभु दर्ज चलो। सहाबी उन जा चाहींदड़ ऐं उन जे मथां जान जो नज़रानो पेश कंदड़ सभु लिखियल हो तौरात ज़बूर में। पर उहो त घणो कुझु लिकायूं, पर ॿियूं आयतूं बि काफ़ी सारियूं तौरात जूं मरोड़े सरोड़े पेश कंदा, माना मतिलब में बि लफ़्ज़नि में बि। हिन आयत इहो ॿुधायो त हू लिकाईंदे लिकाईंदे इन हद ते बि पहुता त तौरात जे साफ़ चिटिन आयतुनि खे बि मरोड़े करे पेश कंदा। ज़ाहिरी नज़र सां ॾिसण में आयो त हुनजी हिकिड़ी ख़बासत क़ुर पाक जी आयत बयानु करे छॾी, पर गहरी नज़र सां ॾिठोसीं त घणो कुझु इन आयत सेखारियो। छा क़ुर पाक पुराणे दौर जी 1400 साल हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़माने में जेका ॻाल्हि यहूदियुनि जी तरफ़ खां पेश कई वई मरोड़े सरोड़े, क़ुर पाक हुन जो हवालो ॾिनो। छा क़ुर पाक तारीख़ जो किताब आहे? न। या क़ुर पाक कहाणियुनि जो किताब आहे? न। या क़ुर पाक सिर्फ़ु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे अज़मत खे लिकाईंदे लिकाईंदे हुननि कहिड़ी कहिड़ी चाल इस्तेमालु कई उहे बयानु कंदे कंदे अचे इहो लफ़्ज़ बयानु कयो त इहा बि हिकिड़ी हुननि जी चाल हुई, इहो रुॻो ॿुधाइण मक़सदु हो, इतला ॾियणु बसि? न। क़ुर पाक निज़ाम हयात आहे। इन्हनि लफ़्ज़नि जे अंदरि उम्मत मोहम्मदीअ खे घणो कुझु सेखारियो वियो। नंबर 1, तव्हां जॾहिं क़ुर हदीस खे बयानु कयो त उन्हनि वांगुरु मरोड़िजो न। इहा सिफ़त यहूदियुनि जी अथव। यहूदी हक़ खे लिकाइण ख़ातिर मरोड़ींदा, लफ़्ज़ ई पढ़ण में उबता चवंदा, हिक जे जॻह ते ॿियो लफ़्ज़, वरी माना मतिलब में बि हिकिड़ी जॻह ते ॿियो मतिलबु। इहा उन्हनि जी सिफ़त आहे यहूदियुनि जी। तव्हां में अहिड़े क़िस्म जी सिफ़त न अचे। पोइ हू त अल्लाह ताला जे ज़ात ते कूड़ हणंदा, ॼाणी वाणी त किताब में तौरात में ईअं लिखियल आहे, पर हालांकि हुन में किताब में ईअं न हो, हू बि ॼाणनि पिया अल्लाह ताला त रुॻो कूड़ पिया हणनि। पोइ हाणे क़ुर पाक सेखारींदे ॿिए नंबर ते हीअ ॻाल्हि बि सेखारी। नंबर पहिरियों त इहो सेखारे वियो त तव्हां में इहा आदत न अचे, हक़ खे मरोड़िजो न। नंबर 2 त तव्हां में हिकिड़ा अहिड़ा बि हूंदा जेके सच पच क़ुर पाक पढ़ंदे उन्हनि जी ज़बान अटकंदी, पंहिंजी ॿोली मादरी ॻाल्हाईंदे बि अटकंदी। के बातड़ान, के तोतलान, कंहिंजो काकड़ो कोन्हे, कंहिंजा कुदरती तौर ते तारूं कोन्हे, कंहिंजो कुदरती तौर ते चप कोन्हे को। अखरनि जे अजागे में ॾंदनि जो, काकड़े जो, चप जो, ज़बान जो वॾो कमाल आहे। उहे अखर जो कोन्हनि त पोइ अदा न करे सघंदा, अदा लफ़्ज़ न करे सघंदा। इहो माण्हू थियो मजबूर, दिलि सां हुन लफ़्ज़नि जे पढ़ण जी पूरी कोशिशि कई, पर उन पढ़ी सघियो। ॿुधंदड़ माण्हू हुनजो हिक जे बजाए ॿियो थो सम्झे, मतिलबु त साॻियो निकिरंदो न। हिकिड़ो माण्हू ॼाणी वाणी लफ़्ज़ मटाए पढ़े, ॿियो वीचारो वॾी कोशिशि सां सिधो करे पढ़ण जी कोशिशि थो करे, पर तब ॿुधण वारो माण्हू ईअं ई थो सम्झे जीअं हिन ॼाणी वाणी पढ़ण वारे जो सम्झे पियो त हे बि उबतो हो बि उबतो। ॿुधण वारे ॿिन्हिनि जे लाइ हिकिड़ो ई सम्झो। अल्लाह ताला इन लफ़्ज़ सां इहा ॻाल्हि सम्झाई, वहुम यालमून जे लफ़्ज़ मां। हे ॼाणी वाणी पियो करे मुजरिम आहे, हे ॼाणी वाणी कोन पियो करे, पूरी कोशिशि कई, को बि खुटो मुजरिम कोन्हे। मूंखे त ख़बर आहे न। इहा इंसाफ़ वारी नज़र अल्लाह ताला तव्हां असांखे सेखारे पियो त सभु रिढूं बूतकारियूं न हणिजो, सभिनी खे हिकु जहिड़ो न सम्झिजो। हिकिड़ा तोतला हूंदा, पोइ उन्हनि जे हिन तोतलापन खे ॾिसी करे उन्हनि खे गंद जे टोकरीअ में न उछलाइजो जेकॾहिं तव्हांखे नसीहत कनि था। कॾहिं उहे तव्हांजा वालिदैन बि थी सघनि था,
पातड़ा तोतला कॾहिं उहे तव्हांजा असातिज़ा में बि थी सघनि था। सभु उस्ताद स्कूल कॉलेज यूनिवर्सिटी मदरसे जा होशियार कोन हूंदा आहिनि, के सादड़ा बि हूंदा आहिनि, के मज़दूर खोजड़ा बि हूंदा आहिनि, के चङी तरह लफ़्ज़नि जी हेरा फेरी ॼाणींदा आहिनि त के वीचारा न ॼाणे सघंदा आहिनि। पर तमामु इहा नज़र हुजे बाज़ औक़ात कॾहिं कॾहिं मां हिते लफ़्ज़ हिकिड़ो हीअं चवंदो आहियां, जीअं पुराणो मरीज़ हूंदो आहे न, पुराणो मरीज़ उहो नए डॉक्टर खां होशियार हूंदो आहे। डॉक्टर नओं अचे, डिग्री वठी क्लिनिक खोले अचे करे नर्सरी मां घणो कुझु तालीम कुझु न कुझु करे अचे क्लिनिक ते वेठो, हाणे मर्ज़नि ऐं मरीज़नि खे सुञाणण जो हिनखे अञा तजुर्बो कोन्हे। पुराणो मरीज़ जेको हुन डॉक्टर वटां धिका खाई दवाउनि जो इलाज वठी वठी तजुर्बो करे चुको हूंदो आहे, उहो पुराणो मरीज़ इन नए डॉक्टर खां पंहिंजे मर्ज़ जे सुञाणण ऐं पंहिंजे मर्ज़ जे इलाज में होशियार हूंदो आहे। अब ईअं बिल्कुलु ईअं नओं को मौलवी हुजे न, तालीम पिराए करे क़ुर पाक खणे, कहिड़े बि तबिके जो हुजे, कहिड़े बि मकतब फ़िक्र जो हुजे, नओं को मौलवी हुजे न, उनखे ॿुधण वारा जेके हूंदा पुराणा न, इहो पुराणो ॿुधंदड़ नए मौलवीअ खां होशियार हूंदो आहे। लफ़्ज़ यादि रखिजो इहो, जीअं पुराणो मरीज़ नए डॉक्टर खां होशियार हूंदो आहे, तीअं पुराणो मौलवियुनि आलिमनि खे ॿुधंदड़ तफ़सीर मुतालो कंदड़ पढ़ंदड़ नए मौलवीअ खां होशियार थींदो आहे। हिन आयत सेखारे छॾियो त तो वटि त होशियारी हुई न, तूं पंहिंजे होशियारीअ सां सम्झी सघीं पियो उन बातड़े मौलवीअ खे बि डॉक्टर खे बि त इहो ॼाणी वाणी थो करे या हिन वीचारे जे चवण जे अंदाज़ में थोरी कमी आहे, कोशिशि करे थो पर पोइ बि खुटो आहे। बाज़ औक़ात चवण वारो खुटल हूंदो आहे, मर्ज़ खे सुञाणण वारो डॉक्टर गैर तजुर्बेकार अणस ॼाण हूंदो आहे, पर ॿुधण वारो इलाज कराइण वारो मरीज़ होशियार हूंदो आहे। अल्लाह ताला हिन आयत मां इहे ॿई ॻाल्हियूं सेखारियूं। नंबर 3, पोइ जेकॾहिं न तव्हां मां को अहिड़ो पैदा थी थो पवे जेको लफ़्ज़नि खे मरोड़े थो, त अखि बि पटियल हुजेव, सुञाण बि चङी तरह कजो त हिते हिते अखरनि में मरोड़ सरोड़ थी आहे, क़ुर पाक जे आयतुनि में, हदीस पाक खे बयानु करण में मरोड़ सरोड़ थी आहे, पंहिंजे एतिक़ाद पंहिंजे अक़ीदे खे महफ़ूज़ करण जे लाइ, पक्को ऐं पुख़्तो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शरीयत ऐं दीन ते मज़बूत रहण जे लाइ तव्हांजे आॾो अगरि दीन मरोड़ियल सरोड़ियल पहुचे न, वकोड़ियल सकोड़ियल मरोड़ियल सरोड़ियल तव्हां वटि पहुचे न, होशियारी हुजे उनखे नज़र सां सम्झी वञो, कन जे ॿुधण सां सम्झी वञो हिते फाल्ट आहे। इहो फाल्ट कीअं सुञाणींदव सम्झंदव, जॾहिं तव्हां पाण पहिरियां हिन इल्म खां वाक़ुफ़ हूंदव। माना हीअ आयत सेखारे पई त एतिरा ॼट ई न हुजो जो को तव्हांखे सेखड़ाट तव्हांखे कंहिं घेर में लाहे घेरे वञे, छिके वञे, कंहिं गैले वञे। माना हीअ आयत सेखारे पई त मुस्लमान अहल इल्म थींदो आहे, हीअ आयत सेखारे पई त मुस्लमान ॼाणू थींदो आहे, मज़बूत थींदो आहे। हाणे थोरी नज़र विझूं था, थोरी असां पंहिंजे हिन क़ुर पाक जी आयत 1400 साल पहिरियां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे मथां नाज़िल थी आहे, उन वक़्तु यहूदियुनि जी जेका ख़बासत हुई क़ुर पाक उनखे चिट्ठो करे उन दौर जे मुस्लमाननि खे बाख़बर कयो। अॼु ताईं उहा क़ुर पाक जो हिसो आहे, क़यामत ताईं क़ुर पाक जो हिसो रहंदो, क़यामत ताईं ईंदड़ मुस्लमान इन आयत मां सबक़ पिराईंदा रहंदा। जंहिं माण्हूअ जे मुआशिरे, जंहिं सदीअ, जंहिं सन में जहिड़ो माहौल ख़राब हूंदो, हीअ आयत उन दौर में ओड़ी रहनुमाई कंदी। लफ़्ज़ साॻा ई हूंदा, रहनुमाई करण जे लाइ इन आयत जो रुख़ अजीब अजीब हूंदो, अंदाज़ अजीब अजीब हूंदो। अॼोके दौर में थोरो थोरो जाइज़ो वठूं असां पंहिंजे माहौल जो, त हीअ आयत चवे थी वइन मिनहुम लफ़रीक़न यल्वून अलसिनतहुम बिल किताब, यहूदियुनि मां हिकिड़ी जमात अहिड़ी बि आहे अलबत्ता यल्वून अलसिनतहुम बिल किताब, जेके मरोड़ींदा आहिनि पंहिंजे ज़बान खे किताब जे अदायगीअ वक़्तु, लितहसबूहु मिनल किताब, जीअं तव्हां सम्झो त इहो बि हिन किताब में लिखियल आहे, वमा हुव मिनल किताब, हालांकि इहो किताब में लिखियल न हूंदो आहे। वयक़ूलून हुव मिन इंदिल्लाह, हू तव्हांखे चिट्ठो करे चई बि ॾींदा त किताब में हीअं लिखियल आहे, पर वमा हुव मिन इंदिल्लाह लिखियल न हूंदो अथव, होशियारी कजो। वयक़ूलून अलल्लाहिल कज़िब वहुम यअलमून, इहे हणंदा आहिनि कूड़, हालांकि ॼाणनि बि था त इहा ॻाल्हि असां कूड़ी था ठाहे हणूं, पर पोइ बि हणी छॾींदा आहिनि। अॼोके दौर में क़ुर पाक जे अल्फाज़नि खे पढ़ण में बि, क़ुर पाक जे आयतुनि जो माना ऐं मतिलबु सम्झण सम्झाइण में बि काफ़ी सारियूं असां मुस्लमाननि में
असांजे हिन मुआशिरे में ग़लतियूं आहिनि जेके उन दौर में हुयूं अॼु असां में बि आहिनि। थोरो जाइज़ो वठूं। लफ़्ज़ अलिफ खां वठी या ताईं 29 अखर आहिनि क़ुर पाक जा। अलिफ खां वठी या ताईं सॼो क़ुर इन्हनि 29 अखरनि में हलंदो। अंग्रेज़ी जो अखर न ईंदो, फारसी पश्तो जो सिंधीअ जो न ईंदो। हा अलबत सिंधीअ जा 51-52 अखर आहिनि, उन्हनि मां कुझु अखर हिते बि ईंदा। पश्तो जा जेके आहिनि उन्हनि मां बि ईंदा। अरबीअ जा क़ुर त ख़ुदि अरबीअ में आहे, फारसीअ जा बि ईंदा। बिल्कुलु जेके ॿोलियूं सिंधी, पश्तो, फारसी, अरबी जेके इन्हनि अखरनि में आहिनि उन्हनि जा अखर ईंदा। पर हुननि जा 52 जे चंड, डाल ॾेडर, जे ॼिभ, गे गऊं, गे घोड़ो इहे सिंधीअ जा हूंदा। उहे फारसी में बि ईंदा, उर्दू में बि ईंदा, पश्तो में बि ईंदा। सिंधीअ वारा जेके अखर क़ुर पाक सां मुशाबिह हूंदा उहे ईंदा, ज़रूरु ईंदा, ज़रूरु ईंदा। फारसीअ जा बि, पश्तो जा बि उहे ईंदा जेतिरा मुशाबिह आहिनि। कुझु अखर जेके वधीक आहिनि क़ुर पाक उन्हनि में उन सां बदिल न आहिनि। हाणे इन्हनि लफ़्ज़नि जे अदायगीअ वक़्तु किथे किथे असां खां ज़बान जो फॉल्ट निकिरंदो आहे। दिली तौर ते न चाहींदा आहियूं पर ज़बान में फॉल्ट निकिरंदो आहे। उहे कहिड़ा अखर आहिनि? मसलन सौद, सीन, ज़ा। सभिनी खे इहो फ़र्क़ु न ईंदो आहे क़ुर पाक जी तिलावत करण वक़्तु। इहे सीटीअ वारा अखर सॾिबा आहिनि, सौद, सीन, ज़ा, सीटीअ वारा। हिकिड़ा वरी नरम आहिनि, ज़ा, वो, ज़ैल, वोद, इहे नरम आहिनि। हिकिड़ा वरी खड़के वारा आहिनि, ब, दाल, जीम, पौ, इहे खड़के वारा अखर जंहिंखे कलकलो चइबो आहे। सभु इन्हनि अखरनि खे इन तजदीद वारे अंदाज़ में खड़काए करे, नरम करे, चिटो करे, सीधी करे कोन पढ़ंदा आहिनि। छो त पढ़ियल तजवीज़ सां जो न आहियूं। पोइ कोशिशि हर हिकु कंदो आहियां मां सही पढ़ां। पोइ तजवीज़ कंहिंखां रहिजी वञे त क़ुर पाक जे ओन ॾिनल सबक़ मां ॿिए नंबर ते त के वीचारा कोशिशि कंदा आहिनि पूरी तरह सां पढ़ण जी, पोइ बि कुझु कसा थी पवंदा आहिनि। पर ॼाणी वाणी कसो अचण जी कोशिशि न कंदा आहिनि। मज़ूर छा, मजबूर छा, न पढ़ी सघिया आहिनि, उन्हनि जो इहो क़बूल आहे। पर हिकिड़ा ॼाणी वाणी कंदा। मसलन ज़ौद जी मखरज आहे, ज़ौद, सौद, ज़ौद। इहो ज़ौद ज़रा मखरजुनि जे एतबार सां, तजवीज़ जे एतबार सां थोरो ॾुखियो आहे सभिनी अखरनि मां। अरब क़ौम जा माण्हू इन ज़ौद खे दाल जे तरफ़ छिकींदा आहिनि, वलब बोलिन पढ़ंदा ज़ौद आहिनि पर थोरो दाल जे तरफ़ माइल करे लाड़े, जो असां अजमी उनखे सम्झंदासीं त हे दाल पढ़ी विया। पढ़ंदा ज़ौद आहिनि पर उहो दाल ॾे लाड़े करे, वलब बोलिन। पश्तो वारा हुनखे गैन ऐं दाल मिलाए पढ़ंदा, वलब बोलिन। हाणे बि जेके नवां ॿार अचनि था न उनखे पढ़ायो ज़ौद त पढ़ंदा गुदौद, गुदौद। अरे बाबा गैन ऐं दाल किथां आयो? उन्हनि जे ॿोलीअ में इहो लफ़्ज़ ईअं अदा कबो आहे, ॼाणी वाणी न आहे उन्हनि वटि। ऐं वरी कुझु असां में ज़ौद खे अदा करण महिल सिधो सऊं ज़ौ वांगुरु या ज़ा वांगुरु पढ़ंदा आहिनि। इहा उन्हनि जी मश्क जी ग़लती आहे। कुझु वरी असां में सिधो सऊं ज़ौद खे ॾौद पढ़ंदा आहिनि। हिकिड़ियूं ग़लतियूं इन्हनि अखरनि खे सुञाणण में ज़रा तवजो खपे। इन्हनि ग़लतियुनि खे सुञाणण में अकुल हिन तरफ़ अची पहुतो, हिकिड़ियूं ग़लतियूं सुधारींदे सुधारींदे असां खां न सुधरियूं। अरबनि वलब वालिन खे वलब दौलिन कयो, पश्तो वारनि वलब वालिन खे वलब दौलिन कयो, हिकिड़नि सिधो वलब वालिन कयो, हिकिड़नि वलब दौलिन चयो। त ॾाल किथां आयो? इहा हिकिड़ी वॾी भुल आहे, वॾी भुल आहे। ऐं ॼाणी वाणी ॿुधाइण खां पोइ बि जेका रहिजी वञे, पोइ उहा ॼाणी वाणी आई त हिन आयत जे ज़िमरे में आई वहम यालमून। ॼाणनि बि था त ॾौल न आई पर ॾौल पढ़ंदा। चलो ठीकु आहे, जेकॾहिं ॾौल सही आहे त पोइ इहो साॻियो ई ज़ौद जो लफ़्ज़ डॉक्टर वटि वेंदा आहियूं, चवंदा आहियूं अदा तो वटि मरीज़ आयो आहे, उते बि चइजे न ज़ौद खे मरीज़ आयो आहे, उते बि चइजे ज़ौद त साॻियो आहे, क़ुर पाक में बि साॻियो आहे।
असांजे सिंधीअ में बि लफ़्ज़ आहे, उते बि चइजे मरीद आयो आहे। जेकॾहिं कंहिं माण्हू खे चए हिनखे फलाणो मर्ज़ लॻो आहे, उते बि चऊं फलाणो मर्द लॻो आहे। पर ॿी ॿोलीअ में इन ज़ात खे ज़ाद ई पढ़ूं, क़ुर पाक में सिर्फ़ु इन ज़ात खे ॾाद पढ़ूं। पंहिंजे पश्तो में ॻाल्हायूं त ज़ात खे ज़ाद पढ़ूं, सिंधीअ में फारसीअ में ज़ाद पढ़ूं, क़ुर पाक पढ़ूं त हुनखे ॾाद पढ़ूं। इहा हिकिड़ी क़ुर पाक जे वहम यालमून जे लफ़्ज़ कड़ी सेखारी, जंहिंखे न चङी तरह ॼाण बि हुजे त ईअं कोन्हे, पर मां पढ़ां थो। हाणे इहो इन सिफ़त में यहूदनि वारे आदत सां वञी मिलियो, ऐं यहूदनि जी आदतुनि खे क़ुर पाक ख़बासतूं खे बयानु कयो आहे, जंहिंखां मुस्लमान खे बाख़बर हुजणु घुरिजे। इहे असांजूं वॾियूं ग़लतियूं आहिनि, इनखे दुरुस्त कबो। जेकर असां दुरुस्त नथा करे सघूं, सचपच केर बि कंहिंखे कुझु न करे सघंदो। हर हिक जो पंहिंजो पंहिंजो एतिक़ाद, पंहिंजो पंहिंजो नज़रियो आहे, पंहिंजो पंहिंजो फ़िक्र आहे। हर को पंहिंजे एतिक़ाद, पंहिंजे फ़िक्र, पंहिंजे नज़रिए सां हलंदो। क़ुर चिटो पियो आहे, क़ुर सभिनी खे सेखारे पियो। असांजे न सिखियासीं त पोइ असांजे मन जे मेर जो फ़र्क़ु आहे, बाक़ी क़ुर चिटो आहे। असांखे सिखणो पवंदो, सम्झणो पवंदो। क़ुर पाक जूं ही आयतूं 1400 साल पहिरियां जेके नाज़िल थियूं, सिर्फ़ु इन जे लाइ न हवालो ॾियूं तव्हांखे, सिर्फ़ु इन जे लाइ न त तव्हां रुगो बाख़बर हुजो, सिर्फ़ु इन जे लाइ न त किसे तौर ते ॿुधायूं त लुत्फ़ वठो, चटपटी ज़ाइक़ो वठो, पढ़ी करे ॿुधी करे बसि न, इन जे लाइ त पंहिंजे अंदर में थोरो आईनो बणायो। हिननि आयतुनि खे आईनो बणायो, पाण खे अक्स बणायो, हुनजी आॾो बीहो त सही ख़बर पइजी वेंदव त असां में कहिड़ो ऐब आहे। इहो क़ुर पाक जूं आयतूं आईनो बणायो, पोइ पंहिंजे अंदरि ॾिसो त ऐब कहिड़ो आहे। पोइ सच पच आईनो जॾहिं असां साम्हूं रखंदा आहियूं, पोइ आईनो जेकॾहिं न असांखे ॿुधाए त तुंहिंजे हिते चहिरे ते कारो तिर आहे, असांखे नथो वणे। हटाइण जी मिटीअ खे, तिर खे हटाइण जी वॾी कोशिशि कई आहे, नथो हटे। वणे बि नथो, पर हटे बि नथो। चहिरे ते तिर नथो वणे, पर हटे बि कोन थो। पोइ आईने खे गारियूं ॾींदासीं, आईने खे घटि वधि चवंदासीं। आईने जो कमु आहे सच ॿुधाइणु। मुंहिंजे हथ में आहे न हुनखे धोअणु, साफ़ करणु, मेर ऐं गंद खे। नथो साफ़ कयां, उहा मुंहिंजी कमी आहे, मुंहिंजी कोताही आहे। आईनो त चिटो आहे, क़ुर पाक जी हिकु हिकु आयत मुस्लमाननि जे लाइ आईनो आहे। पोइ जेकॾहिं असां पाण खे गंदो बरक़रार रखूं, आयत ऐं आईने खे असां ग़लति चवंदा रहूं, इहो असांजो फ़ुतूर चइबो, असांजी वॾी कोताही चइबी। इन्हनि कोताहियुनि खां क़ुर पाक सेखारणु आयो आहे, बचाइणु आयो आहे। अलाह पाक शल तव्हां असांखे बि इन आयतुनि जे सिखण ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।